अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। केर कोन खणंदो आहे मत करे पियो। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, आलिम सगोर अल्हम्दुलिल्लाह मौजूद आहिनि ऐं अञा बि ईंदा। शाम ताईं जलसो हलंदो। ॿ चार ॻाल्हियूं असां छोटे मोटे मौलवियुनि जूं बि ॿुधो, जेकॾहिं सम्झ में ॻाल्हि अचे त अमल कजा, तव्हांखे बि सवाबु मिलंदो, असांखे बि मिलंदो। जेकॾहिं अमल करणो कोन्हे त जलसा हुअईं इलाही ॿुधा अथऊं। नंढे हूंदे खां वठी ॿुधूं पिया, अञा ॿुधूं पिया। जहिड़ा हुआसीं कल्ह तहिड़ा आहियूं अॼु, फ़र्क़ु को कोन्हे। बत काई हलिया वञा। अल्लाह ताला इंसान खे दुनिया में खोड़ सारियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि। अखियूं, कन, चप, ज़बान, दिमाग़, हथ पेर, सभु क़ीमती उज़व आहे। ये मार्केट में पैसनि सां कोन मिलंदा। मिलनि त वठी अचो, अगरि मोकल। इन्हनि सभिनी उज़वनि में वॾे में वॾी शइ जेका आहे उहा आहे अक़ुलु। क़ीमती शइ जेका सॼे जिस्म खे कंट्रोल थी करे। अंधो पढ़ी वेंदो, ॿोड़ो पढ़ी वेंदो, गूंगो पढ़ी वेंदो, चरियो कोन पढ़ंदो। चरियो गिद्धू में चए थो वञो मेन स्विच बंदि आहे, करंट अचे कोन थो। अक़ुलु मेन स्विच आहे। अक़ुलु हूंदो उहो अंधो बि पढ़ी वेंदो, ॿोड़ो बि पढ़ी वेंदो, गूंगो पढ़ी वेंदो। चए थो करंट अचे पियो, मेन स्विच खुलियल आहे। इन करे वॾी में वॾी शइ अक़ुलु आहे। ही लाउड, हे मोबाइल, हे जहाज, हे रेलगाॾी, हे एटम बम, हे गौरी गज़नवी, हे मिसाइल, जेका तव्हांखे दुनिया में मस्करी नज़र अचे पई न, इहो सॼो न अक़ुल जे करे। कंप्यूटर, इहो अक़ुलु न हुजे त तव्हां इहे टपड़ ठाहियो आहे न। माना वॾी में वॾी अक़ुलु साईं कंप्यूटर हले छाजो छा ठाहियो आहे। इन अहिड़ियूं शयूं ठहियूं आहिनि जो हिकिड़ो हेॾो सारो पनो विझ मशीन में, सम्झो बटण दॿाए त उहो कागर वञी निकितो इस्लामाबाद। हिनखे छा चवंदा आहिनि? फोटू वोटू न, ही मशीन आहे हिकिड़ी। हेॾो सारो लेटर विझ, इहो मुंहुं जोड़ा थो वञी इस्लामाबाद मां निकितो। एतिरी हिन तरक़ी कई आहे। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि जे करे मुर्गो जदीद तालीम याफ़्ता तबिको मत छॾे वियो आहे। अक़ुलु अक़ुलु टेक्नोलॉजी फलाणो ही हू। इंसान सभु कुझु आहे, इंसान हिन कयो आहे, इंसान चंड ते पहुतो। इहा अक़ुलु आहे न, वॾे में वॾी शइ अक़ुलु आहे। अचो, अक़ुलु वहम जो शिकार थींदो आहे। ऐं वेठे घर माईअ सां संदसि भाउ वेठे ॻाल्हायो, हालाणीअ मां जलसो करे मोटियो थो जागो मुंहिंजे मत दिमाग़ कमु कयो कोन। मूंचो मुहारी माई सां करे ॿियो को माण्हू वेठो आहे खणंदे कुआड़े डस। तुंहिंजो भाउ हो। अक़ुलु इहो हो न जे माई मारे विधी वहम जे करे। ऐं वाइद बि थो करियां, हे बुज़ुर्ग हैदराबाद में रहे थो, असांजो दोस्त आहे। जो इन जो हथ लॻी वियो खीसे खे, मुंहिंजे खीसे खे हथ लॻी वियो। ओचितो वीचारो उथंदे वेहंदे इन जो हथ लॻी वियो। चका थप्पड़ करे, चोर चोर जा पुट मोबाइल थो कढी। अरे हुनजो इतफ़ाक़ी हथ लॻो, पर मुंहिंजो दिमाग़ वहम खाई त हीउ चोर मुंहिंजी मोबाइल थो कढे।
इहो अकुल आहे जंहिं तू नाज़ पियो करी, थोड़ी देर में वहम खाई। अकुल कावड़ जे वक़्त में शिकस्त खाईंदो, गुस्सो ईंदो न हुन ते अकुल शिकस्त खाईंदो। अड़े तो मुझे गॾा थो ॼाणे डज़ 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 टड़ टड़ 5 माण्हू मारे वेठो, हाणे जेल में वेठो रोए वेठो, मुंहिंजी ज़मानत करायो। जेॾी महिल तो गोली हलाई हुन त तुंहिंजो अकुल किथे हो? हाणे अकुल ठिकाणे आयो आहे। हाणे चयो त मूं कावड़ में कमु कयो। घर आयो, ज़ाल चांहि कोन ठाही, कावड़ जी बेहोशी निकिर तो के 1 तलाक 2 तलाक 5 10 15 20 50 100 यका बस्ट। माई तो वही हली घर माइटन में, हाणे रोए वेठो मूंखे माई वराए ॾियो। जॾहिं तो 150 तलाकूं ॾिनी हुयूं उन वक़्तु पंहिंजो अकुल किथे हो? अकुल कावड़ वारे वक़्त में अकुल शिकस्त खाईंदो, दॿिजी वेंदो। सम्झो, तलाक ॾेई छॾी, माई वई हली, अदा माराए ॾियो। हाणे माई कीअं वरंदी जेके 150 तलाक? पर न, अलाह जी महिरबानी आहे, दुनिया ख़ाली कोन्हे, मौलवी में इलाही जिन्सूं आहिनि। अलाह जी जिन्सूं पैदा कई आहे। ओ 3 तलाकनि वारियूं 15 वारियूं को वराए वॾी चोड़ी मोड़ी शाह जी हिकिड़ी पिकरी घर वई निकिरी, जहिड़ी रन तुंहिंजी कल्ह हुई तहिड़ी अॼु हलाए कमाई। इहो आहे इंसान जो अकुल। हाणे इन अकुल खां पुछ त क़बर में छा थो थिए? इन अकुल खां पुछ त हलाल छा आहे, हराम छा आहे? इन अकुल खां पुछ त जाइज़ छा आहे, नाजाइज़ छा आहे, सवाब छा आहे, गुनाह छा आहे? इन अकुल खां पुछ त जन्नत छा आहे, जहन्नम छा आहे, रब छा आहे, रब जो तारफ़। ए सभु शयूं, हलाल हराम जा उसूल, सआदत शकावत जा उसूल, नेकी ऐं बदी जा उसूल, कब्र जा मामलात, हशर जा मामलात, जन्नत जहन्नम, रब जे ज़ात जो तारुफ़, ये अहिड़ियूं शयूं हुयूं जेके कंप्यूटर अकुल सभिनि खे तलाक आहे, कंहिं बि शइ जे दायरे में इहे नथियूं अचनि। इहे सभु शयूं मथे आहिनि त क़ब्र में छा थींदो, अॻियां छा आहे, रब छा आहे? इहे ॻाल्हियूं अकुल जे अकुल जो जेका दौड़ आहे सा महसूसात ताईं आहे। ये शयूं महसूसात खां मथे आहिनि। इन जे करे अल्लाह तबारक व तआला इन्हनि शयुनि जी ॼाण हासिल करण लाइ इंसान ज़ात जी रहनुमाई करण जे लाइ कहिड़ो हलाल आहे, कहिड़ो हराम आहे, कहिड़ो पाक आहे, कहिड़ो पलीत आहे, कहिड़ी माई सां निकाह थींदो, कहिड़ी सां कोन थींदो, क़ब्र में छा थींदो, हशर में छा थींदो, पुलसिरात छा आहे, मीज़ान छा आहे, जन्नत छा आहे, जहन्नम छा आहे, रब जो तारफ़ छा आहे, सिदरतुल मुंतहा छा आहे, मलाइका छा आहिनि। ये सभु अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके इंसान जे अकुल खां मथे हुयूं। इन करे अल्लाह ताला इंसान जी बल्कि इंसान ज़ात जे अकुल जी रहनुमाई करण जे लाइ पंहिंजा चूंडियल नुमाइंदा दुनिया में रवाना कया। उहे अल्लाह जा चूंडियल नुमाइंदा जिन खे इंसान नबी तो चवे, उहे नबी अल्लाह तबारक व तआला मोकिलिया। उन्हनि ते अल्लाह साईं पंहिंजा किताब वही रब पाण उन्हनि खे इल्म सेखारे दुनिया में रवानो कयो त तव्हां वञी इंसान ज़ात जी हिदायत करियो, उन्हनि जी रहनुमाई करियो। इहो सिलसिलो नबियनि जो इंसान जे रहनुमाई लाइ आयो आहे, वरन इंसान अंधो आहे, इंसान का ख़बर कान पवंदी। इहो नबियनि जो सिलसिलो पहिरीं शुरू थियो आहे आदम अलैहिस्सलाम खां ऐं ख़त्म थियो आहे इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा ते। हिते ख़त्म थियो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो अन अवलहुम ख़ल्क़न व आख़िरुहुम बसा। जॾहिं अल्लाह ताला नबियनि जो सिलसिलो पैदा त कयो न, त सभ खां पहिरीं मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात खे पैदा कई। पर आयो पछाड़ी में, आऊं पैदा अॻ में थियो या आयो पछाड़ी में आहियां। इहो नबियनि जो सिलसिलो आयो छो? इंसाननि जी रहनुमाई लाइ। शुरूआत किथां थी? आदम अलैहिस्सलाम खां। दंग किथे थियो? मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते। पाण फरमायो आऊं अॻ में पैदा थियसि, आयुसि पछाड़ी में।
कुंद नबी वो आदम बैनल माए वती, आदम गारे में हो, मुझे नबूअत जो ऐलान थी वियो। आदम अलैहिस्सलाम गारे में पियो हो, मुझे नबूअत जा ऐलान थी विया हुआ। ऐं पैदा अॻ में थियसि आयसि पछाड़ी में, छाजे करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूअत वारे दायरे जो मरकज़ी नुक़्तो आहे, ऐं मरकज़ी नुक़्तो नज़र पछाड़ी में ईंदो आहे, ठहंदो अॻ में आहे। स्कूल में जेके छोकरा पढ़नि था, असीं त मुला आहियूं, मदरसे में पट ते पढ़ंदासीं रलीअ ते, पर जेके स्कूल में पढ़नि था, जिन वटि रिढ जहिड़ियूं बेगूं पुठियां ते ॿधियूं पियूं आहिनि, जामेट्री जा सामान सभु उन में आहिनि, उन्हनि छोकिरनि वटि पलकार हूंदी, ॿ फाको हूंदियूं लोह जूं, हिकिड़ी में पेंसिल फासंदी। हाणे गोल दायरो ठाहिणो आहे पाण खे, सनड़ी चौंब जेका सुई जड़ी आहे उहा कागज़ ते ज़ोर ॾेई झलींदासीं, उनखे ज़ोर न झलींदासीं त पेंसिल थिड़ंदी, गोल दायरो कोन ठहंदो। इन करे उनखे चौंब खे ज़ोर ॾेई ॾाढो झल, हाणे दायरो कढ, गोल दायरो, गोल पियो ठहे, ऐं पेंसिल फिरंदी अचे। हाणे पेंसिल जो शुरू थी आहे आदम अलैहिस्सलाम खां, नबूअत जो दायरो पियो ठहे, आदम अलैहिस्सलाम खां ही दायरो शुरू थियो आहे। हाणे फिरंदी अचे, फिरंदी अचे, फिरंदी अचे, पेन फिरी गोल दायरो जॾहिं आदम अलैहिस्सलाम सां मिले थो त उते आख़िर में हज़रत ईसा आहे, हज़रत ईसा खे मिलाए वियो आहे आदम अलैहिस्सलाम सां। इन जे करे ईसा अलैहिस्सलाम जो पे कोन्हे, मां आहे, पे कोन्हे, छो त दायरो मिले पियो आदम सां, पीउ जे जाइ ते आदम मौजूदु आहे, दायरे खे मिलाइण जे लाइ पे जी ज़रूरत कोन्हे, इन जे करे पे खे हटाए सिर्फ़ु मां ठाही वई, दायरो आदम अलैहिस्सलाम सां मिलाए वियो, नबूअत जो गोल दायरो मुकमल थियो। हाणे पलकार मथे खण त विच ते जिते चौंब खोड़ी हुई थी उते सन्हड़ो नुक़्तो हूंदो, इहो नुक़्तो पोइ नज़र ईंदो जॾहिं पलकार मथे खणंदा, पर जॾहिं गोल दायरो ठाहियोसीं ते तॾहिं पहिरीं इहो नुक़्तो ठहियो, पोइ दायरो ठहियो। जेसि ताईं इहो नुक़्तो न ठहंदो तेसि ताईं दायरो न ठहंदो, पर इहो दायरो नज़र तॾहिं ईंदो जॾहिं पलकार मथे खणंदा। आदम खां वठी ईसा ताईं ही नबूवत जो दायरो आहे, इन जो मरकज़ी नुक़्तो मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। जॾहिं ठहंदो विच अॻ में आहे, पर नज़र पछाड़ी में ईंदो जॾहिं नबूवत वारी पलकार मथे कढंदी, तॾहिं मुहम्मद घोट नज़र ईंदो। नारे तकबीर, शान मुहम्मद मुस्तफ़ा। आऊं पैदा अॻ में थियो आहियां, पछाड़ी आयो पछाड़ी आहियां, छो त महिमान ख़ासि पछाड़ी ईंदो आहे। सियासी जलसो हुजे त हाणे दीनी जलसो हुजे, जेको महिमान ख़ासि हूंदो उनजो नालो वॾो हूंदो, ओ हेॾो पाट जेॾो गोल हूंदो विच ते, हज़रत मौलाना औलाना जौलाना मुनाज़िर इस्लाम फलाणो मीरो अमीरो टीरो ढोलाणो, उहो विच ते हूंदो। पासनि खां नंढा नंढा मुंहुं जहिड़ा मौलवी, मौलवी जुमो, मौलवी अल्लू, मौलवी लखू, मौलवी रमू, ए पासनि वारा ये लिखिया। इश्तिहार मिली विया, दावत मिली वई, वठ वठा थी वई, बाबा जलसो आहे, राशिद पियो अचे, राशिद पियो अचे, वारो करे राशिद पियो अचे, वारो करे मौला फज़रमान पियो अचे, वारो करे बेटा नालो गाए पियो मौला फज़रमान जो। ईसो न, नको जम्मू, नको अल्लू, नको डोमकी, नको ईसो, कुझु बि न। राशिद पियो अचे, मौला फज़रमान पियो अचे, नालो उनजो गाए पियो, वॾो नालो उनजो हूंदो। पासनि खां ॿिया मौलवी हूंदा। साईं अब्दुल अलीम गांगरो पंहिंजी टीम सूदो पहुची वियो, गिल में विछाइजी विया, शामियाना लॻी विया, स्टेज सिंगारजी विया, झरमिर झालारूं झालरूं ब्यूटियूं बल्ब बतियूं सर्च लाइटूं मिर्चनि जूं झालरूं सभु कुझु लॻी वियूं, स्टेज सिंगारजी वियो, कुर्सियूं टेबलूं वग़ैरह सग़ैरह सभु अची विया। कारवाई शुरू थी। पहिरीं नंढो मौलवी ॻाल्हाईंदो, सियासी जलसो बि ईअं अथव। मुराद अली शाह जो अचे हालाणी, हाँ मुराद अली शाह, मुराद अली शाह, मुराद अली शाह, मुराद अली शाह, शिकारपुर जी पुलिस, सखर जी पुलिस, खैरपुर जी पुलिस, नौशरपुर जी पुलिस, नवाबशाह जी पुलिस,
हाँ बोले सजो वञो 2500 मोबाइल अची गॾु थी वञे रेंजर सां अलॻि बम चेक करण वारा हो कमांडो अलॻि बूथाड़ा ॿधी अची लथा न छा आहे भेण दजाल निकितो आहे छा आहे मुराद अली शाह जो अचे हालाड़ी पोइ जॾहिं जलसो ठहंदो मुराद अली शाह ईंदो स्टेज ते पहिरीं धक में मुराद अली शाह कोन ॻाल्हाईंदो पहिरीं चेयरमैन पोइ MPA पोइ MN इहे कूड़ सूड़ हणंदा असां नाला ठाराया ऐं पुलूं ठारायूं अलाह जी महिरबानी हालाणी शहर में कंहिं बि गटर ते पुल सघी कान्हे का सभिनि खे टुंगा विच ते अलाह जी महिरबानी आहे असां का बि घटी कोन कूड़ सूड़ हणंदा चेयरमैन MPA MN फटाका बुकू इहे हणी तंग कंदा पोइ पछाड़ी जेको आहे सो मुराद अली शाह ईंदो उहो तकियर कंदो ऐं हालाणी खे पैकेज ॾींदो ख़ुश जे पैकेज जो ऐलान कंदो जलसो ख़तमु ऐं साईं ऐलान कंदो त परवा टके जी न करियो दरिया ते केर बि वञण जी कोशिशि न करे इंशा अल्लाह ताला असीं बचा बंद खे कट हणी दरिया जो पाणी तव्हांजे घर पहुचाईंदासीं परवा टके जी न कजा मज़हबी जलसो बि ईअं थींदो नंढा मौलवी ॻाल्हाए दग कंदा वॾो मौलवी पछाड़ी ईंदो उहो तकियर कंदो पछाड़ी दुआ ख़ैर जलसो ख़तमु दिलि में वेड़ियो शामियानो डायो खेल ख़तमु आख़िर मौलवी अची वियो रब्बुल आलमीन ज़मीन खे सिंगारियो आहे ज़मीन विछाई आहे आसमान खे छत बनाई सिज ऐं चंड जूं सर्च लाइटूं लॻाई आसमान ते तारनि जूं लखें किरोड़े अरबे झालरूं लॻाए झरमर लॻाए आसमान खे सिंगारई वण गुल बूटा आबादियूं फसल पोखे हिन ज़मीन खे गुल गुलज़ार बनाई हाणे हीअ दुनिया आबाद थी वई सिंगार थी वई हिन दुनिया जो पहिरियों ख़तीब मुबल्लिग़ आदम अलैहिस्सलाम अचणु शुरू थी वियो आख़िरी ख़तीब मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे नालो वॾ जो बि इन जो आहे पैदा बाग में इहो थियो आहे अर्श ते नालो वॾनि अखरनि में मोहम्मद पाक जो लिखियलु आहे जन्नत जे गेटनि ते नालो मोहम्मद मुस्तफ़ा जो लिखियलु आहे वण जन्नत जे वणनि जे पन ते नालो मोहम्मद पाक जो लिखियलु आहे नालो मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे आसमाननि ते गूंजे अर्श ते गूंजे जन्नत में गूंजे दुनिया में गूंजे हर जाइ ते गूंजे हर हाल में गूंजे 24 कलाक गूंजे ऑस्ट्रेलिया में सॼो करियो आहे अज़ानूं फजर जी शुरू थी वयूं ऑस्ट्रेलिया वारियूं अज़ानूं हलनि पियूं तेसीं श्रीलंका में अज़ान जो टाइम थी वियो फजर जो श्रीलंका में फजर जो अज़ानूं शुरू थियूं उहे ख़तम ई कोन थियूं तेसीं बांग्लादेश में अज़ान जो टाइम थी वियो वरी फजर जो अज़ानूं बांग्लादेश में शुरू थी वयूं उहे ख़तम ई कोन थियूं तेसीं इंडिया में फजर जो टाइम थी वियो वरी इंडिया जो अज़ानूं शुरू थी वयूं उहे ख़तम ई कोन थियूं तेसीं पाकिस्तान में फजर जो अज़ान थी वियो वरी पाकिस्तान में फजर जो अज़ानूं हे हलनि पियूं अज़ानूं फजर जो अज़ानूं हलनि पियूं पोयां ज़ोर जो टाइम थी वियो आहे पोयां वरी ज़ोहर जो अज़ानूं शुरू थी वयूं हे वञनि पियूं लहरूं आहिनि पाणीअ वारियूं हे फजर वारियूं अज़ानूं वञनि पियूं पोयां ज़ोहर जो अचनि पियूं ईरान इराक सऊदी अरब मिस्र अफ्रीका ममालिक ही गर्दश आहे सिज जी ही सिज वञे पियो फजर जो अज़ानूं वञनि पियूं पोयां ज़ोहर जो पियूं अचनि हे पोइ जूं पोयां वरी असर जूं अचनि कसम आहे रब जे ज़ात जो तव्हां साइंसी दौर में रहो था दुनिया जा टाइम टेबल मुख़्तलिफ़ आहिनि हींअर ॾींहुं आहे त किथे राति आहे 24 कलाक सिज जे गर्दश जे करे हिन दुनिया जे अंदरि मस्जिदनि मां लाउड स्पीकर ते 24 कलाकनि में हिकु सेकंड ख़ाली कोन्हे हर सेकंड में अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो आवाज़ गूंजे ई गूंजे थो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा व रफ़अना लका ज़िक्रक आए मोहम्मद पाक तंहिंजे ज़िक्र खे मूं बुलंद कयो हाणे मेहमान ख़ास रसूल आहे जीअं चेयरमैन साहब अचे चए बाबा असांजो मेहमान ख़ान साईं बादशाह आहे हंजो MPA ईंदो उहो बि हरू भरू ॻाल्हि उछले हणंदो मुराद अली शाह जे मथे में MNA बि उथे हणंदो नबी बि फरमाईंदे विया होशियार थियो हिन काइनात जो मेहमान ख़ास असां तव्हां सभिनी जो नबी असांजो बि इमाम मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात अल्लाह जो ख़ूब काइनात जो सरदार अचण वारो आहे दुनिया खे पैगाम ॾींदे विया ओ जंहिंजो नालो वॾो उहो मोहम्मद पाक जंहिंजो जेको मेहमान ख़ास
वो मोहम्मद पाक जंहिंजी नबियन खुशखबरी ॾिनी वो मोहम्मद पाक वो आखिर में आयो छो तो मेहमान ख़ास आए मेहमान ख़ास का पोइ ये शामियाना डहंदा रसूल का पोइ क़यामत ईंदी वही जहान डहंदो वो रब के हिन जहान जे बाक़ी रखण जी ज़रूरत कोन्हे छो तो घोट ऐं मेहमान अची वियो वो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात अज 12 रबियुल अव्वल जिते किथे जुलूस आहिनि जलसा आहिनि मूंखे ॿुधायो त हीउ जेको अवां त वाह वहे पियो वॾो रोड़ी कैनाल इहा त हिते मोरी आहे पर जेकॾहिं पुल न हुजे हिकिड़ो माण्हू दरिया जो हुन पासे हुजे वाह जो हिन पासे ॿियो हिन पासे हाणे जेको हुन पासे बीठो आहे सो मूंखे गारियूं ॿ ॾे हाणे मूंखे ॿुधायो छा करे विच में पुल बि कोन्हे पाणी बि वॾो आहे वाह वॾो आहे हाणे हुन पासे बीठो आहे मूंखे गारियूं ॿ ॾे ऐं छा करे आला हा कुझु हे जेके न 12 रबियुल अव्वल ते ये जेके नच नचा करण वारा इहे दरिया जो हुन पासे बि असांखे गारियूं ॾींदा न रसूल खे मंझंदि कोन था हिन महिल पाण जहिड़ो था चवनि हिन था चवनि हो इल्ज़ाम न हणो इल्ज़ाम हणी 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 78 साल गुज़री वियासीं पाण में विड़ी विड़ी गैरनि वञी फ़ाइदा वरिता असीं रुआ अञा ताईं हिकु बजे बस्ट खोलियो वेठा आहियूं फतवानि जा उहा हरामिया उहा हलालिया सभु हरामिया न ॿुधा हलाली किथां त कंदासीं कर वेझो फतवाऊं न ॾियो फ़र्क़ु आहे फ़र्क़ु सम्झो था हा हा तूं मां जे पेट में आयो पोइ छा थियो तूं जो मां जे पेट में आए त छा थियो दो लजडो पेट रोजानी बुखार कम का जवाब खट से चढ़े वेठी है नवा ठुप कम कोन कंदी खट से चढ़े वेठी शहर तो वने मोला पल्लो वठियो थी शैम्पू वठियो थी और सूफ वॾा वठंदी गोल्डन सॼो ॾींहुं गऊं वांगे चरे वेठी खट ते वेठी आहे वञो छोरो आहे सो अंदरि लतूं पियो हणे पुस्तियूं पियो हणे असीं मां जे पेट में आए त अम्मा मरण जड़ी हुई अम्मा आमना फरमाई थी तो मोहम्मद घोट मुझे पेट में आयो अल्लाह शाहिद हो तो पेट जी प्लेन हो थी प्लेन हो प्रेस हो तो प्रेस हो काई खबर कान पई तो को बच्चो पेट में आ अलबत ओगरा ही ॾियां तो नक मां मुश्क जी खुशबू पई अचे काड़े में हलां त ककर छा कन पत्थर पेरनि हेठां कपा कब वधीक नरम थियनि राति जो ॾिसां त इशारा पिया थियनि तॾहिं सम्झी वियुसि त मुंहिंजे पेट में का अलाह जी अमानत आहे तूं बि मां जे पेट में आउं बि मां जे पेट में वॾो आज़ार हो रसूल असां जहिड़ो कीअं थींदो यार फ़र्क़ु आहे ख़ुदा जा बाना सोचियो त सही तुंहिंजी मुंहिंजी बि 20 में आहे रसूल जी बि 20 में आहे विलादत आहे फ़र्क़ु आहे हेॾो असां जॾहिं अॼु आया हुआसीं तॾहिं छा थियो असां जॾहिं जाया हुआसीं तॾहिं मां ई जहिड़ा घोड़ाऊं हुयूं घर में घोड़ा रे मरी वई थी कोन बचंदी सो क़ुरान जो सां अमां दिलि वॾी कर दिलि वॾी हलो वॾा कस गायूं ॻोठ जूं राज जी गॾिजा अबा डिलीवरी मुश्किल आहे गाॾी वठी अचो हलो अस्पताल में माईअ खां कमज़ोर आहे डॉक्टर ॾांहुं हलो माशा अल्लाह टंगो टाली करे माई के गाड़ी में हणी खणी आए थी शहर में ए डॉक्टर भी माशा अल्लाह खल्क जा खैर खा माई मारे पो खणी आया ये तो वडी ऑपरेशन थी जल्दी करे 4 बोतलू रत जो हथ करे हाँ 4 बोतलू इमरजेंसी में रत जो किथा था हथ करियूं मानन में रत आए को मानन ठरो पी 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 नशा करे 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 ये पोल्ट्री फार्म वारियूं अंग्रेजी कुकड़ियूं खाई 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 सफ़ा सुक थी रहा आहिनि मानन में साह न को माए कॾहिं कॾहिं घर था वञनि त जहिड़ा भाउ भेण सुता पिया आहिनि हाणे इन्हनि मां रत किथां था वठूं रत आहे कोन 4 बोतलूं रत जे हथ करियो जल्दी करियो माई थी मरे हाणे
60,000 डॉक्टर जी फी थी, 80,000 दवाऊं थींदियूं, दवाऊं उहे लिखंदियूं जेके मेडिकल स्टोर तां मिलंदियूं, उहो कुंड ते स्टोर हूंदो, उहो डॉक्टर जो पंहिंजो हूंदो, ॿिए हंधा किथां बि कोन मिलंदी। इहो पन्नू खणी इस्लामाबाद वञी अल्ट्रासाउंड हुनजो पंहिंजो आहे, एक्सरो हुनजो पंहिंजो आहे, लेबोरेटरी हुनजी पंहिंजो, लिला फिला तव्हां मुंहुं बिछड़ो करे डॉक्टर ॾे वञी जो तबियत मज़ो कोन्हे, यकदमि तोखे चवंदो हे 13 टेस्टूं कराए, नंढो पेशाब, वॾो पेशाब, खंगारो, पोइ थुक, पोइ सिंघ, पोइ रत, सब टेस्टूं फरे डॉक्टर चट करे हो न मिसकिन जे दर ते गाबो हिकिड़ो सो बि विकिणी ॾिनई डॉक्टर खे। मां अधु मुई थी करे मस मस बची आहे, छोरो ॼणे घर खणी आया आहिनि। अॼु उहो छोरो फेसबुक ते वात फड़ियो वेठो आहे, मुंहिंजो अॼु जनम डे आहे, अॼु मुंहिंजी सालगिरह आहे, बोसे जॾा मेह जा केक पिया काटी अञा आऊं अॼु ॼाओ होसि, अॼु की तर ॼाओ, हा तूं जॾहिं ॼाओ आहे न तर ज़िंदगी थूणी आई, ज़िंदगी थूणी, तूं जॾहिं ॼाओ आहे तर माणे मरी बची आहे, पिणे पिनी जान छॾाई, अॼु केक पियो काटे, मुंहिंजो जनम डे आहे, ए तुंहिंजी मुंहिंजी डिलीवरी आहे। अम्मा आमना जी फरमाया था जॾहिं वक़्तु वेझो थियो अकेलाई में वई हुअसि, न दायूं न सूर न तकलीफ़ कुझु बि कोन हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां जे पेट मां जीअं ॿार निकिता, अम्मा आमना फरमाए थी त घर सॼो रोशन थी वियो, नूर जूं लाटूं निकितियूं, शाम जो माड़ियूं मूंखे नज़र आयूं, खुशबू में कमरो भरिजी वियो, रसूल गुसल थियल, बहतल, सुरमो पातल, खुतनो थियल, साफ़ सुथरा, ईअं खणी चइजे त रब जी ज़ात मोहम्मद घोट खे पंहिंजे माउ जे पेट मां सीगारे पोइ रवानो कयो। असांजी विलादत ऐं रसूल जी विलादत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे बाबा। अमा आमना फरमाती रसूल दुनिया में आयो त नूर जूं लाटूं निकितियूं, शाम जूं माड़ियूं नज़र आयूं मूंखे, छो भला? अॼुकल्ह साइंसी दौर आहे, तव्हां लोकेशन जे हिसाब सां वही नक्शे ते ॾिसो, मके खां ॾखण जिद्दो आहे, ओभर में इराक आहे, समुंड आहे, ओलह में मिस्र आहे, शाम आहे, मिस्र आहे, पोइ अफ्रीकी ममालिक आहिनि, उत्तर में शाम आहे। रसूल जाओ नूर जूं लाटूं निकितियूं, हेॾा शाम ॾांहुं पयूं वञनि, जिद्दे कोन वयूं, इराक कोन वयूं, मिस्र ॾांहुं कोन वयूं, नूर जूं टार्चियूं शाम ॾांहुं वयूं आहिनि। छो त शाम में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़बर आहे, इस्माइल अलैहिस्सलाम जी क़बर आहे। इन्हनि ॿिन्हिनि जॾहिं बैतुल्लाह जी तामीर कई हुई तॾहिं दुआ घुरूं, रब्बना वबस फीहिम रसूला, अल्लाह सही घर असां ठाहियो आहे, मज़दूरी कोन था वठूं, आख़िरी शान वारो नबी हिन घर में मोकिलजई जेको हिन घर खे आबाद करे। इहे नबी दुआ घुरी विया हलिया, पर दिलि में हसरत हुई त असां वारी दुआ जो अलाह जे छा थियो, कबूल पई अला कोन पई। अॼु जॾहिं ॿिन्ही रान जे सरदार मोहम्मद पाक, दिलदार नबी, महदार नबी, पगदार नबी, सरदार नबी, दिलबर नबी, बेहतर नबी, अफसर नबी, आला नबी, बरतर नबी मोहम्मद पाक जॾहिं दुनिया में कदम छॾिया, तॾहिं नूर जे लाटुनि मिसकाल हणी शाम में इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम जे क़बर ते मिसकाल हणी इतला ॾिनूं, तव्हांजी दुआ क़बूल थी वई, जेको घोट घुरियो वहां सो अची वियो आहे। इहो मोहम्मद मुस्तफ़ा पैदा अॻ में थिया, आया पछाड़ी। अल्लाह ताला क़ुरान में रसूल जो मिसाल सिज सां ॾिनो, सिज सॼी दुनिया में सिज हिकिड़ो ॿाहिरि, पूरी दुनिया के रोशन करण लाइ सिज हिकिड़ो आहे, पूरी दुनिया के नूर नबूवत सां रोशन करण वारो मोहम्मद पाक हिकिड़ो आहे। जीअं सिज मथे आहे ओस ताईं केरु पहुचंदो कोन, तीअं मोहम्मद जो शान मथे आहे, ओस ताईं केरु पहुचंदो ई कोन। नबी त हीरो मिलियो, नबी त नबियनि जो सरदार मिलियो, पर उम्मत बेवफ़ा मिली। हुनखे गैरनि जो तरीक़ो पसंदि आहे। फ़कीर वियो वे पिनण, गॾे ते जड़ियो, किट 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 किट, हीरो पियो हो अरूड़ी ते। फ़कीर सम्झो मणियूं आहे, सो खणी हुन मां सॻो विझी गॾाई ॻीचीअ ॿधी छॾ।
लखन जो हीरो गॾे जे गिचे ॿधो पिया फ़कीर चढ़ियो वेठो आहे किट 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 वञी बाज़ार मां मटिया तो सोनारो वेठो उन नज़र पियो वञे एॾा लखन जो हीरो गॾे जे गिचे ॾे फ़कीर हेॾा हेॾा अचे 10 रुपया वठि इहो गॾे जे गिचे में मणियूं ॿधो पियो इहो ॾे मूंखे चया था वञी खण 10 रुपए जे मणियूं ॾियो फ़कीर हलियो वियो सोनारे हुनखे केमिकल सां धोई ठाहे साफ़ कयो हीरो चमकियो दुकान सॼो रोशन थियो बॉक्स डॿी खणी उन में हीरो विझी इज़त सां अलमारी में ते रखई त हीरे ठका ॾिनूं हीरो टुटी पियो हीरो फाटी पियो हीरो फाटियो त टको बि न लाइ बेकार आहे जो हीरो टुटो त दुकान वारो कावड़जी पियो हीरे खे चई वाह हेॾे वाह गॾे जे गिचे में वधो पियो त सवलो आहे इज़त सां तोखे अलमारी में तो रखां त वरी फाटी पियो टुटी पियो तॾहिं हीरे जवाबु कढो न कि मूंखे फ़कीर ते ॾुख कोन्हे छो त फ़कीर मूंखे सुञातो कोन इन करे मूंखे गॾे में ॿधी छॾे मूंखे ॾुख तो ते आहे तूं सोनारो आहे जॾहिं तोखे ख़बर हुई त हीउ लखनि जो हीरो आहे पोइ बि तो मुंहिंजी क़ीमत 10 रुपया कई न तूं बेक़दरो माण्हू आहीं बेक़दरे माण्हूअ जे हथनि में जीअर रहण का मौत भलो आहे काइनात जो हीरो मोहम्मद घोट असांखे मिलियो आहे पर उम्मत खे अला से सम्झ ॾे जो अहिड़े सरदार नबीअ जे हुकुम ते लब्बैक चई कंध हेठि कंध चओ इंशाल्लाह कंदासीं असल ॻाल्हि रसूल जे सुन्नत जी ताबेदारी आहे भाई आउं वाइदो कोन थो वठां इंसान कमज़ोर आहे इरादो करियो भाई छड़ा जेके आहिनि उन्हनि जो शादी जो इरादो आहे कोन्हे आहे न हा भाई जिन हज कोन कया उन्हनि जो इरादो त आहे न हज जो तो पोइ इरादो करियो त इंशाल्लाह अॼु के हिन प्रोग्राम खां पोइ पंहिंजे किरदार में गुफ्तार में रफ्तार में चाल में ढाल में ख्याल में हर हाल में दिन रात में हर बात में मोहम्मद पाक जी सुन्नत के ज़िंदा कंदासीं ज़िंदगी रही मुलाकात बाक़ी व आखिर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।